दोस्तों हिन महिल तव्हांखे मां ॿुधायां त शहर में जेके नवां शहरी आया आहिनि उन्हनि ते ॻाल्हाईंदुसि, उन्हनि जे किरदार ते ॻाल्हाईंदुसि। दोस्तों शहरनि में जेके नवां शहरी आया आहिनि उहे ॿाहिराड़ी वारा दिमाग़ खणी हिन शहर में पहुता आहिनि। जिन जो ॿाहिराड़ी वारो दिमाग़ आहे त ॿारनि जे ॻाल्हि ते बि कंहिंसां माना वेही पवनि, थोरनि थोरनि ॻाल्हियुनि ते चिड़ी पवनि, इख़लाक़ ऐं ग्रामर मां न ॻाल्हाइण, किचिरो गंदु खणी ॿिए जे पासे ॿिए जे दर जे भरिसां उछलाइण। पर जेकॾहिं उन्हनि सां ॻाल्हाए त उहे ॻाल्हाइण में उछहरा, ॻाल्हाइण में अहिड़ा जो माना ॼण चओ त झेड़ू झेड़ू पिया कनि ऐं घिटियुनि जे मापुनि ते या उन प्लाटनि जे मापुनि ते या छोकिरनि जे विरहण ते को न को माना दंगो फसाद जे शिर खयूं बीठा आहिनि, जेको पुराणनि शहरनि खे तमामु तकलीफ़ अचे थो। पर जेकॾहिं पुराणा शहरी हुननि जी बर्दाश्त कनि था, चवनि था ही ॼट आया आहिनि ऐं हे ख़राबु क़िस्म जा माण्हू आया आहिनि त हिननि जा असां ॼटनि सां छा ॻाल्हायूं। पर जेकॾहिं इहो बर्दाश्त कनि था त हू वरी जेको नवां शहरी आहिनि उहे चवनि था असां ॾाढा मुड़ुस आहियूं, असां चओ त माना वॾा माना खूनी आहियूं ऐं उन्हीअ लेवल सां असांजी ॾाढ मुड़ुस जे करे ही बर्दाश्त करे वियो। हालांकि हू जेको पुराणो शहरी आहे हुनखे लूसी सम्झी हुनखे अहमियत नथो ॾिए, चए थो लूसी आहे, हे हिन जो हिन जो ख़राबु ज़हन आहे, हिन सां छा ॻाल्हायां, बर्दाश्त कयां। तंहिं करे उन्हीअ जे उबतड़ हू जेको नओं शहरी आहे उहो वरी पाण खे मुड़ुस माण्हू सम्झी हुनखे नज़रअंदाज़ करे थो ऐं पाण खे माना मोतबर सम्झे थो, जीअं ॿाहिराड़ी वारो ज़हन खणी आयो। मां इहो तव्हांखे ॿुधाईंदो हलां त शहर में जेको नओं अची हिते वेहे थो उन जो 20-25 सालनि ताईं खां पोइ हू शहरी थिए थो, अॻु में शहरी कोन थो थिए। जीअं उन जे लाइ मां 2-3 दलील ॾींदुसि। हाणे जेको नओं शहरी अचे शहर में लॾे अची वेहे थो, जेकॾहिं कंहिंजो दर खड़काए थो, कंहिं में कमु अथसि त दर ते का औरत आई ऐं उन अची वर्दी ॾिनो त मुंहिंजो मुड़ुसु कोन्हे, त वरी उतां मोटंदो, वरी को ॿियो उते पाड़े वारो मिलंदुसि त अदा काॾे विहे, अदा फलाणे ॾे वियो हुउसि, उहो माना को न मिलियो, रनूं निकिरी आयूं, रन न ॻाल्हायो त मुड़ुसु कोन्हे। हाणे इहो थियो जेको नओं शहरी जेको ॿाहिराड़ी मां आयो उन जो इहो ॻाल्हाए। पर जेकॾहिं हुनखे 10-12 साल गुज़री विया शहर में त उहो वरी वेंदो, कंहिंजो दर खड़काईंदो ऐं ओहिड़े लेवल सां माना घरधनी न हूंदो त औरत अची दर खां वर्दी ॾींदो त हू उते माना उन खां पोइ पुछंदो त हुन औरत खां पुछंदो त माना मर्द माण्हू आहे, हो चवंदी न मर्द माण्हू कोन्हे, त पोइ वरी उते को वरी ॿियो को रस्ते ते पुछंदो दादा काॾे विहे, चए फलाणे ॾे वियो हुउसि, पर यार पाण कोन हो, ॿारनि मूंखे वर्दी ॾिनो दर मां त फलाणो कोन्हे। हाणे वरी इन जे ॻाल्हाइण में 10 साल 12 साल शहर में रहण जे करे हुनजो लहजो तब्दील थियो। पर जेकॾहिं पुराणो शहरी आहे उहो कंहिंजो दर खड़काइण वेंदो ऐं कंहिं में कमु हूंदुसि, उते उहो मर्द माण्हू न हूंदो, उन जी का औरत का निकिरी माना हिन दर ते बीही ऐं ॿुधाईंदी त असांजो मर्द माण्हू कोन्हे, त हू उन खां पोइ हू हुन खां जॾहिं वापसि मोटंदो, को माण्हू पुछंदो दादा काॾे विहे, चवंदो फलाणे माण्हू ॾे वियुसि, पर यार पाण कोन हो, मैडम निकिरी आई, उन चयो त पाण माना ॿाहिरि वियो हलियो घर खां, घर में कोन्हे। हाणे तव्हां ॾिसो त 3 ॻाल्हियूं मां तव्हांजे आॾो रखियूं त असुली शहरी जेको आहे उहो ग्रामर जे हदनि में ऐं शहरी ऐं अदब एहतराम जे लेवल सां ॻाल्हाईंदो। हाणे हिकिड़े चयो त मैडम चयो त माना मर्द माण्हू कोन्हे, ॿिए चयो त ॿारनि चयो त मर्द माण्हू कोन्हे, 3 चयो त रनुनि चयो त मर्द माण्हू कोन्हे। हाणे इहो केॾो फ़र्क़ु थी वियो त इन्हीअ फ़र्क़ खे तव्हांजे आॾो मद्देनज़र रखे कयूं था त हे जेको नवां जेके शहर में लॾे आया इन्हनि पुराणनि शहरनि खे तमामु परेशान करे छॾियो आहे। छो त ॼटको ज़हन खणी हिते ॿाहिराड़ी वारो ॼटको ज़हन खणी शहर में पहुता आहिनि। हाणे हे नई कॉलोनियूं ठहियूं आहिनि, नओं सिलसिलो थियो आहे, किथे त माना नालियूं बि कोन्हनि ठहियल, उतां माना जेकॾहिं पाणी जो गुज़र थिए थो प्लाटनि ॾे त गंढिया पिया आहिनि त हे मुंहिंजे प्लाट में पाणी तुंहिंजो छो आयो आहे।
अरे बाबा तूं जॾहिं खणाई पंहिंजो प्लाट पोइ जेसीं ताईं पाणी भला काॾे वञे जेसीं ताईं घिटियूं ठहनि नालियूं ठहनि माना एॾो माना किरियल ज़हन जेको ज़ोरी दंगे फसाद ॾे पिया था कनि। हाणे हो जेको माना अहिड़े लेवल सां रस्तनि ते माना दंगुनि ते ऐं मापुनि ते ऐं माना ॿारनि जे ॻाल्हि ते ऐं किचिरे जे जेको घर जो किचिरो इन्हनि ते बि रोज़मर्रा शहरनि खे परेशानी जो सबबु बणिजे थो। जेको नवां शहरी आया आहिनि पुराणनि शहरनि खे तंग कनि था। पुराणा शहरी घणो बर्दाश्त मूं तव्हांखे ॿुधायो त कनि था इन्हीअ लेवल सां त हिननि ॼटनि सां हिन जाहिलनि सां हिननि लूसियुनि सां छा ॻाल्हायूं, मगर हू वरी उन्हीअ खे पंहिंजे लेवल सां ॼण इहो महसूसु कनि था त असां ॾाढा मुड़ुस आहियूं। हू बर्दाश्त कनि था त ही वरी सम्झनि था त असां ॾाढा मुड़ुस आहियूं, असां ॿाहिरां जा आहियूं, असां वटि हथियार आहिनि, असां वटि माण्हू आहिनि, असां हिननि खे उन्हनि जे ॾाढ ते ई चुप था कनि। हालांकि इहे ॿई पहलू हिन शहर जे माण्हुनि जे विच में ॿिनि शहरनि जे विच में इहो आहे। मां इहो थो चवणु थो चाहियां त इन्हनि जे ज़हननि खे इहे ज़हन जॾहिं माना उन शहरी लेवल सां अचनि जेसीं ताईं असां शहरनि खे माना बर्दाश्त करिणो थो पए, ॾींहों ॾींहुं करिणो थो पए जेसीं ताईं कानूनियूं भरिजनि, जेसीं ताईं उन्हनि जा कानूनियूं नयूं कानूनियूं भरिजनि या वरी उन्हनि खे घणो वक़्तु शहर में रहण में थिए त पोइ हुननि जो ज़हन फ्रेश थींदो, हुननि जो ज़हन शहरी थींदो, हुननि जो जेको माना ज़बान शहरी थींदो, हुन जो दिलि दिमाग़ ॼण जो शहरी थींदो, हो ग्रामर मां ॻाल्हाईंदो, ग्रामर जे लहजे में पेश ईंदो, हू बर्दाश्त कंदो, हुन में बर्दाश्त जी सहप पैदा थींदी। महिरबानी। अस्सलाम वालेकुम।